وعلى آله وأصحابه أجمعين. मेरा दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे को सुठी नसीहत करे, भलाई जी ॻाल्हि सेखारे, त उन नसीहत खे गौर सां ॿुधणु घुरिजे. ॿुधी ऐं उन नसीहत खे क़बूल करणु इहा भले इंसान जी निशानी आहे. ऐं क़बूल करण खां बाद में उन नसीहत ते अमल करण बि इहा ईमान जी निशानी आहे. सम्झो था? ॿुधी अणॿुधो करे छॾणु, का नसीहत ॿुधो उन ते गौर ऐं फ़िक्र न करणु, को नसीहत करे थो पियो, को वॾो आहे, को उस्ताद आहे, आलिम आहे, को शेख आहे, बुज़ुर्ग आहे, पीर आहे, नसीहत करे थो. अक्सर तौर ते इहो असांजे मुआशरे में इहा वबा पई आहे कि नासे खे माण्हू बुरो सम्झंदा आहिनि. बसि चवंदा हाणे मरी वियासीं, इहो नसीहत करण वारो अची वियो. पोइ नसीहत करे या तव्हांजी कचहरी में बार बार तव्हांखे नसीहत करण वारो हुजे, माण्हू चवंदा बसि हाणे ख़ुदा करे हिन मां जान छुटे, जल्दी उथे, असांजी कचहरी ख़राबु कंदो. थींदो आहे ईअं? अक्सर तौर ते असां ईअं कंदा आहियूं. जेको नासे अचे, नसीहत करण वारो हुजे, उनखे असां चवंदा आहियूं मौलवी आहे, मुला आहे, या से मुंहिंजा नसीहत खान आहे, नसीहत कंदो आहे. हालांकि नसीहत करण वारो तव्हांजो सभ खां भले में भलो दोस्त आहे. जेको तुंहिंजे बुराई में शरीक हुजे उहो तुंहिंजो यार न आहे. यार तुंहिंजो उहो आहे जेको तोमें औणाई ॾिसी ऐं तुंहिंजी माण्हुनि जे विच में न, अकेलाई में तोखे नसीहत करे, तोखे सम्झाए, इहो तुंहिंजो भलो दोस्त आहे. सम्झो था? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हा, अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त अना लकुम नासिहुन अमीन, ऐं आऊं अवां लाइ अमानतदार ऐं ख़ैर ख़्वाह नसीहत करण वारो आहियां. नासे बमाना ख़ैर ख़्वाह जे अल्लाह ताला फरमायो. नासे माना तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहे, जेको नसीहत करे, तव्हांखे चङी ॻाल्हि सेखारे, का बि चङी ॻाल्हि सेखारे, उहो नासे नसीहत करण वारो तव्हांजे लाइ ख़ैर ख़्वाही जो सबबु आहे. ऐं मदीने वारे साईं फरमायो अदीन नसीहा, हे दीन जेको आहे मुंहिंजो सॼो जो सॼो नसीहत ई आहे. सम्झो था? ग़लति ऐं बातिल ॻाल्हि ते ॾंड ॾेई बीहण ऐं उनजे मथां ॾंड ॾेई सख़्त थी बीहण, हीअ मां कंहिंजी ॻाल्हि कोन मञंदुसि, इहा मोमिन जी अदा न आहे, मोमिन जी आदत न आहे. हक़ ॻाल्हि ऐं नसीहत जी ॻाल्हि खे क़बूल करण इहा ईमान जी निशानी आहे. अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा, बेशक असां उनखे रस्तो ॿुधायो, यानी इंसान खे असां सिधो रस्तो ॿुधायोसीं, हाणे शुक्रगुज़ार थिए या बेशुक्रो बणिजे. क़ुरान ख़ुदि फरमाए थो असां तव्हांखे सिधी वाट जी नसीहत ॾिनी आहे. को माण्हू तव्हांखे नसीहत सेखारे थो या क़ुरान पहुतो, हदीस पहुती, उनखे फौरन क़बूल कयो, उन नसीहत खे फौरन एक्सेप्ट कयो ऐं उनखे सीने में समाए उनजे मथां अमल कयो. नसीहत खे क़बूल न करणु, नसीहत खां मुंहुं मोड़णु, उन ते गुरूर करणु, तकबुर करणु ऐं नासे खां मुंहुं फेरणु, इहा मुस्लमाननि जी निशानी न आहे. इहा फिरौन ऐं फिरौन जे हवारनि जी निशानी आहे. हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह, हज़रत सैयदना हारून अलैहिस्सलाम ब अल्लाह जा नबी, जॾहिं फिरौन वटि अल्लाह जो हुकुम खणी विया त हुनजा सरदार तकबुर करण लॻा. छा था चवनि? फलम्मा जाअहुमुल हक़्क़ु मिन इंदिना, जॾहिं ईसा हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐं हारून अलैहिस्सलाम आया, अल्लाह तो फरमाए असांजे तरफ़ां जॾहिं उन्हनि वटि हक़ आयो, क़ालू इन हाज़ा लसिहरुम मुबीन, हे त चिट्टो जादू आहे, हे त ग़लति आहे, चिट्टो जादू आहे, असां हिनखे क़बूल कोन कंदासीं. इहो नसीहत न क़बूल करणु इहा फिरौन जे साथियुनि जी निशानी आहे. मदीने वारे साईं जे ग़ुलामनि जी निशानी इहा आहे जो नसीहत ॿुधंदा त नसीहत क़बूल कंदा. ॿी जॻह ते अल्लाह ताला नसीहत क़बूल न करण वारनि जे मुतालिक़ फरमायो आहे वमन अज़लमु मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही फअअरद अन्हा, ऐं उन खां वधीक ज़ालिम माण्हू ॿियो केरु चइबो? क़ुरान थो फरमाए वमन अज़लम मिम्मन ज़ुकिर बिआयाति रब्बिही, उन माण्हू खां वॾो ॿियो कहिड़ो माण्हू ज़ालिम चइबो जंहिंखे संदसि पालणहार जूं आयतूं ॿुधायूं वञनि ऐं नसीहत कई वञे, फअअरद अन्हा, ऐं हे हमरा वरी उन खां मुंहुं मोड़े छॾे, परे थी वञे, चए नसीहत नथो ॿुधां. व नसीह मा क़द्दमत यदाहु, ऐं उनखे विसारे छॾे, जेको नसीहत थी उनखे विसारे, उनखे जेको संदसि हथ अॻियां करे मोकिले छॾे, ॿुधी ॿुधो करे छॾे. कहिड़ी ज़रूरत आहे नसीहत ॿुधण जी?
साईं मिठल त हर नमाज़ खां पोइ तकरीर कयो बाबा ॿुधी सी सुभाणे अल्लाह चयो सी वाह वाह चयो सी क़बूल करण जी ज़रूरत कोन्हे का न जेका नसीहत ॿुधो तव्हां ते हक़ आहे हे रुॻो तव्हां रमज़ान शरीफ़ में हेॾी वॾी महिनत कई थी वञे तव्हां मुंहिंजे भाइरनि मुंहिंजे पाड़ेसिरनि मुंहिंजे जमायतुनि जे मथां हे नसीहत ॿुधाई थी वञे पुट हिन नसीहत खे क़बूल कयो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा वॾा मुंहिंजा नंढा हे क़ुर हदीस तव्हांखे ख़ासि ॿुधायो थो वञे जीअं तव्हां हिन ते अमल कयो पाण अपनायो नसीहत क़बूल करण वारो माण्हू अल्लाह जे ज़ाकिरनि में शुमार थींदो आहे वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम अल्लाह जो क़ुर थो फरमाए ऐं उहे माण्हू जिन खे संदन पालनहार जी आयतुनि सां नसीहत कई वञे लम यखिरू अलैहा सुम्मन व उमयाना त उन ते कोड़ा ऐं अंधा बणिजी नथा निकिरनि मोमिन कोड़ा ऐं अंधा बणिजी नथा निकिरनि मुंहुं मोड़े वञनि क़ुर खां परे थी वञनि नसीहत न ॿुधनि वइज़ा ज़ुकिरू ला यज़कुरून ऐं जॾहिं उन्हनि खे नसीहत कई थी वञे त उहे नसीहत खे क़बूल करण वारा आहिनि क़ुर नसीहत कई वञे अल्लाह जे ज़िक्र जी ॻाल्हि अल्लाह जी आयतुनि जी ॻाल्हि मोमिन जी निशानी आहे जो नसीहत ॿुधी चवंदो आमन्ना व सदक़ना मूं क़बूल कयो ईमान आंदो मुंहिंजा अल्लाह मां अमल करण वारो आहियां मुंहिंजा दोस्तो पंहिंजे हज़रत सैयदना ज़िन्नुन मिस्री रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त टे शयूं आजिज़ी जी निशानियुनि मंझां आहिनि टे शयूं हिकिड़ो तस्गीरु नफ्स मअरिफतन बिल ऐब नफ्स जो ऐब ॼाणी उनखे नंढो सम्झनि नफ्स में पंहिंजे ज़ात में को ऐब ॾिसे न ग़लती ॾिसे कोताही ॾिसे उन ते तकब्बुर न करे वॾाई न करे ख़ैर आहे बाबा ईअं थींदो रहंदो आहे ईअं चवंदा आहियूं न थींदो रहंदो आहे को मसइलो न आहे थी वियो त थी वियो न पंहिंजो अंदरि ऐब ॾिसी को माण्हू नसीहत करे थो ॿुधाए थो तुंहिंजे अंदरि हे ऐब आहे उन ते तकब्बुर न करे बल्कि पाण खे चवे थो मुंहिंजो नफ़्स ॾाढो दागदार आहे मां गुनहगार आहियां मुंहिंजा मौला मुंहिंजे गुनाह जी मूंखे माफ़ी अता फरमा इहा आजिज़ी जी निशानी आहे ऐं व तअज़ीमुन नास हुरमतन लितौहीद ऐं तौहीद जी हुरमत जे सबबा माण्हुनि जी ताज़ीम करण बि आजिज़ी जी निशानी आहे अल्लाह जे ख़ातिर रब जी तौहीद जी ख़ातिर अल्लाह जी वहदानियत जे ख़ातिर माण्हुनि जी इज़त करे नंढनि ते बाज करे वॾनि सां प्यार करे शफ़क़त करे इहा आजिज़ी जी निशानी आहे व क़बूलुल हक़ वन नसीहत मिन कुल्लि अहदिन ऐं जॾहिं बि को माण्हू खे नसीहत करे त उहा नसीहत ऐं हक़ जी ॻाल्हि क़बूल करे इहा बि मोमिननि जी निशानी आहे मुंहिंजा दोस्तो नासिहत जी नसीहत खे क़बूल करण वारा थियो तॾहिं तव्हांजो नालो दिलनि में लिखायो वेंदो नसीहत ॿुधी अणॿुधी न कयो क़ुर हदीस या चङी ॻाल्हि का बि चङी ॻाल्हि आहे पोइ माण्हू तव्हांखे सेखारे त उहा अपनाए उनजे मथां अमल करण जी कोशिशि कयो फुड़ी फुड़ी तलाह ठहंदो आहे कतरो कतरो पत्थर पियो आहे पत्थर उन ते पाणी जो जग हारियो हिकिड़ो दफ़ो वेही वेंदो पर पत्थर हीअं मथां को कतरो किरे पियो त उन पत्थर में सोड़ा करे छॾींदो सम्झो था तव्हां जेके नसीहतूं तव्हांखे को बि करे थो तव्हांजो चाचो आहे अबो आहे अम्मा आहे भाइर आहिनि उस्ताद आहिनि दोस्त आहिनि मस्जिद जो को मौलवी आहे तव्हांखे नसीहत करे थो उहा सीने में समाईंदा अचो ये नसीहतूं ॿुधी ॿुधी तव्हांजे सीने में अल्लाह ईमान जो चिराग रोशन फरमाए अल्लाह ताला शान असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए असांखे उन्हनि मुस्लमाननि में शुमार फरमाए जेके नसीहतूं क़बूल करण वारा आहिनि